चंद्रारे महांगाई लगी पई है। माओ मीरपुर जो मशहूर माओ आ 500 में किलो आ काढो माओ खाने आई हले दिसूं था माए वाले के पास हो ॾियूं था मेरी टेस्ट कंदी ने अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सिंध जो नाले और अदाकार उस्ताद फकीर अहमद गिरो साहब कीअं अचण थियो बाबा असांजे ग़रीबान शहर में? यार मसलो इहो आहे मीरपुर जो असांजे पंहिंजे शहर जो माओ आहे वॾो मशहूरु आहे। पूरी सिंध जे अंदरि मीरपुर जे माए जी लय लॻी पई आहे। असल में दोस्त अचनि था मुंहिंजा पंहिंजा जेके अदाकार आहिनि इहो गामू अचे थो सोराब सुमरो अचे थो कराची वारा। हा इहो दबलो अली गुल मला अड़ी हा इहो दबलू अमा चपरा वेठी थी जेकी मुंहिंजी नानी चपरा आहे यार मां त इहो फेन आहे करिए चंदा साहब। हा हा बाबा इहा अचे थी न मासी चपरा इहो दबलो साॻो ई आहे न अली गुल आहे न इहो सोराब सुमरो बि अचे थो गामू बि अचे थो वॾा वॾा अदाकार अचनि न मूंखे माओ यार खपे। मां सम्झां थो तक़रीबन छा था 8-10 टीन खपनि न 15 टीन। हा पैसा मां भरींदुमि तोखे ऑर्डर ॾियण में चाहे आस्ते खे चुप कर इहो फिको बि खपे। उस्ताद हिते हर क्वालिटी मिलदी आहे फिको भी मिलदो आहे शुगर फ्री भी मिलदो आहे मिठो माओ भी मिलदो आहे। हे असांजो सेठाना लाइ अची मोहम्मद इसाक पौड़ मोहम्मद इसाक पौड़ असांजो सेठाना बाबा आहे। हा यार मशहूर दुकान असांजे मीरपुर जे शहर में हिन जो बिल्कुल बिल्कुल नालो आहे हिन जो मीरपुर में। बाबा मोहम्मद इसाक पौड़ तो ॿुधो हूंदो पाण मीरपुर में केॾो वॾो नालो आहे। ये माओ आहे चङो एॾा वॾा अदाकार अचनि था थोरो चेक था वॼाए चरी साहब माओ क्वालिटी वारी शइ आहे। हाँ पंहिंजी हथनि सां खणा नाले वारो अदाकार यार वॾा वॾा अदाकार अचनि था न माना गिला न थिए असांजे मीरपुर बुढ़े जी माए। बाबा तूं छुट्टी में इन ॻाल्हि में अरे मिठो आहे न। हा मिठो थोरो फिके में टेस्ट कया पुट। हा फिके में अचे फिको बा यार माओ लगे चङो थो वो ॿी चमची खणे हिनखे थोरो टेस्ट कराए वरी फॾाई आहे फॾाई माण्हू न खणी घुमंदो घर न बाबा हाणे खणणा पवंदा न हाणे छा कयूं परस्तारनि असांजा खाई ॾियूं बचा वात त घटि छा थी खाइयो चङो आहे अदा हाणे छा हिसाब किताब आहे फिको कीअं ॾींदे मिठो कीअं ॾींदे तो सां ॻाल्हायूं सेठ सां ॻाल्हायूं। सेठ सां ॻाल्हाए रायती ॾींदो तो हिके मां इहो टीन खपे असांखे तक़रीबन 5 किलो खपे। हा रायती तो ॾींदा यार मिठो लॻे चङो पियो थोरो टेस्ट कराए मां ॾिसो चेक कयूं न वग़ैरह साईं नाराज़ छो थो थिए। ही मां त क्या वात छो थो फाड़ी वॾो मां मुछा मांखे तोखे घणो छदा आहे हिन में टेस्टी आहे बस ऑर्डर असां पको थी। हा वा घणो ऑर्डर ते जो ऑर्डर यार को पुछा त क्या न ये मां वटि ईंदा अलाए कॾहिं इहा मां ख़बर न आहे माना मां सोचियो आहे त हुनजी दावत कयां अञा टाइम न ॾिनो आहे। अच्छा तू माना अञा महिमाननि खे दावत बि न ॾिनी आहे अॻ में ई थोरो सोच रखी असांखे चरियो करे माओ खाधी वञे थो। हा मां हाणे सम्झी वियुमि अब नरड़ा नो कड़ी लठ खणी ॾिठी हिकु नंबर आहे ठगो हे वॾा लोग आया असां चरियो करे माओ खाई 50 जो मथे बाबा 700 माओ खाइयो फिको जुदा मिठो जुदा वरी घड़ी घड़ी गीता ने पियो अॼु हथ अचे त नी भरा माला ने माओ खाइयो आहे छोड़ो कूड़ियूं टाणा ऐं असां ना सोराब सुमरो गामू अम्मा चपरा नानी चपरा असांखे चरियो करे माओ खाइयो हेड़े ने महिमान ईंदा ख़ुदा जो कसम को पाड़े माण्हू बि सलाम न कंदो त हिननि खे असांखे चरियो करे 700 माओ खाइयो आहे हला कंदो थींदो इहो।